जय झूलेलाल। अॼु तारीख़ 21 जुलाई 2020। चालीहो विर्त छऊं। झूलण साखियुनि में तव्हांजो स्वागत आहे। जॾहिं केर बि माण्हू कंहिं बि मुश्किलातुनि में घिरजी वेंदो आहे तॾहिं भॻवान पाण उन माण्हूअ जी रक्षा कई आहे। माण्हू त छा पर जानवरनि खे बि भॻवान पाण अची बचायो आहे। पवित्र विष्णु पुराण में ॼाणायल आहे त गजराज हाथीअ जो पेर जॾहिं तलाव में रहियल मगर पकड़े थो वठे तॾहिं हाथी पंहिंजे सूंड सां पाणी ऐं कमल जे गुल ॾांहुं उछलाए थो। उन मंझां नारायण अखर जहिड़ो आवाज़ु थिए थो। इहो ॿुधी भॻवान विष्णु पाण अची हाथीअ खे बचाए थो। अहिड़ीअ तरह लाल साईं पिणु पाण सभिनी जे धर्म जी रक्षा कई आहे। आयो लाल सभई चओ झूलेलाल।